अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर सीरिया मेरा टीवी न्यूज़ आया सायरा जमी सबका मेरी एक नज़र खास खबरन ते। मुल्क में कोरोना वायरस सबा 24 ॼणा फौत थी विया। 24 कलाकनि दौरान 1980 नवां केस ज़ाहिर। वायरस सबा फौत थींदड़नि जो अंग 22,642 ऐं मुतासिर मरीज़नि जो मजमूई अंग 9,78,847 थी वियो। NCOC मूजिब कोरोना केस मुस्बत अचण जी शरह 4.17% रिकॉर्ड कई वई। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त कोरोना वबा क़ौमुनि जे विच में अदम मुसावात खे खोले साम्हूं रखी छॾियो। वैक्सीन ताईं आलमी रसाई खे यकीनी बणाइणो पवंदो। अक़वाम मुत्तहिदा जे सियासी फोरम खे वीडियो लिंक ज़रिए वर्चुअल ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त कोरोना वैक्सीन जी तयारी ऐं विरासत खे तेज़ करणो पवंदो। अमीर मुल्कनि मईशत मुतहरिक करण लाइ $17 ट्रिलियन ख़र्च कया। सॼी दुनिया हिन वक़्तु गैर मामूली सूरत हाल खे मुंहुं ॾेई रही आहे। उम्मीद त ग़रीब मुल्कनि लाइ घटि में घटि $150 अरब जी रक़म रखी वेंदी। सिंधई वफ़ाक़ी हुकूमत में नओं झड़ो शुरू। वफ़ाक़ी काबीना हलीम आदिल शेख जी दरख़्वास्त ते GIT जोड़ण जी मंज़ूरी ॾेई छॾी। GIT सिंध हुकूमत पारां हलीम आदिल ख़िलाफ़ दाख़िल थियल केसनि जी जांच कंदी। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी काबीना इजलास बाबति ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त तहरीक लबैक पाकिस्तान ते पाबंदी जो फ़ैसिलो बरक़रार रहंदो। TLP ते पाबंदी मेरिट ते लॻाई वई आहे। इलेक्शन कमीशन सां राब्तो करे तंज़ीम जो चूंड निशान ख़त्म करायो वेंदो। काबीना इजलास में हथियारबंद फ़ौज जे अहलकारनि लाइ 15% ख़ुसूसी अलाउंस जी मंज़ूरी ॾिनी वई। हथियारबंद फ़ौज जी पघारुनि में 2 सालनि खां को बि इज़ाफ़ो न कयो वियो हुयो।